मौजूद आहिनि सिंध जा लेबर मिनिस्टर शाहिद थहीम साहब अस्सलाम वालेकुम। थैंक यू सो वेरी मच सर तव्हांजे क़ीमती वक़्त लाइ। सर अॼु जे ॾींहं जे हवाले सां तव्हांजो को ख़ासि पैगाम ज़रूरु हूंदो मज़दूरनि लाइ, मां चाहींदुमि कि हुन पैगाम सां शुरू कयूं सर। अॼु मज़दूरनि लाइ इहो ई पैगाम आहे त असां उन्हनि खे जो जेको असांजे शहीद क़ाइद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब हिकिड़ो विज़न हो मज़दूरनि जी ख़िदमत करण जो, त उहो असां उन्हनि खे पैगाम इहो ई ॾींदासूं त इंशाअल्लाह ताला इहो असां मिशन जेको आहे शहीद भुट्टे जो ऐं शहीद मोहतरमा जो उन ते अमल करियूं था ऐं मज़दूरनि जी फलाह बहबूद जे लाइ उन्हनि जे लाइ कमु करियूं था पिया। असांजो ख़ुशाइद मैसेज आहे उन्हनि लाइ त अॻिते हली बि असां उन्हनि सां इन ते सहकार कंदासूं ऐं क़ाइमु रहंदासीं। ऐं शाहिद साहब तव्हां बि माशाअल्लाह जॾहिं खां आया आहियो काफ़ी एक्टिव आहियो, मज़दूर कार्ड भी आहे, काफ़ी इक़दामात तव्हां कया आहिनि। मां चाहींदुमि कि जेको हिन महिल सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ स्कीमनि जे ज़रिए मज़दूरनि जी ख़िदमत थी करे उन जे बारे में असांखे ॿुधायो सर। मज़दूरनि लाइ काफ़ी सुठा इक़दामात खया आहिनि। बेनज़ीर मज़दूर कार्ड आहे, उन जे हवाले सां इंसेंटिव्स जेके आहिनि हिकिड़े वन विंडो ऑपरेशन करे उनमें विधा आहिनि ऐं असां जो टारगेट हिन साल तक़रीबन 6 लख मज़दूर कार्ड बेनज़ीर मज़दूर कार्ड असां ॾेई चुका आहियूं नादरा जे थ्रू ऐं 4 लख जो हींअर टारगेट आहे त असां हिनखे हिन साल जे एंड ताईं 10 लख कार्ड इशू करे मज़दूरनि खे ॾेई छॾींदासूं ऐं उन में इलाज मुआल जो आहे उन्हनि जी फैमिली जो ऐं जेको बि उन्हनि खे को अहिड़ो इशू थिए थो त असांजो हॉस्पिटल्स बि आहिनि, डिस्पेंसरीज़ बि आहिनि पूरे सिंध में, शिखर खां वठी हैदराबाद, कराची, मीरपुर ख़ास जिथे हू इंडस्ट्रियल ज़ोन्स आहिनि उते। ऐं ॿियो असांजो वर्कर वेलफेयर बोर्ड जा नाले सां इदारो आहे, उन में ॿारनि जे उन्हनि जी पढ़ाई ऐं उन्हनि खे डेथ ग्रांट्स ऐं मैरिज ग्रांट्स ऐं ॿिया इंसेंटिव जेके आहिनि उहे ॾींदा आहियूं। बिल्कुलु ठीकु। ऐं सेसी बि हिकिड़ो वॾो इदारो आहे सर तव्हांजो। जी, ऐं मां सम्झां थो कि अचण वारे ॾींहंनि में अॼु ॾींहं जे हवाले सां तव्हां वधीक प्रोजेक्ट्स वठी ईंदव। थैंक यू सो वेरी मच शाहिद थहीम साहब तव्हांजे हिन मैसेज लाइ, तव्हांजी वॾी महिरबानी सर। सिंध जा वज़ीर लेबर सां सां गॾु मौजूदु हुआ व्यूअर्स। यकीनन हिन महिल अगरि तव्हां